हिकु बादशाह हूंदो हो जंहिंखे औलाद कोन थींदो हो। हिन हिक ॿिए पुठियां औलाद लाइ 7 राणियूं परिणियूं। 7 राणियुनि सां हिन शादी कई, पर कुदरत सां हिकिड़े मां बि औलाद कोन थियसि। ही उन्ही लाइ घणी ॾस पंध पुछा, फ़क़ीर जा दर भेटिया, मगर कुझु कोन वरियो। हिकिड़े ॾींहुं बादशाह सां वज़ीर ॻाल्हि कई त क़िबला, पंहिंजे शहर जे ॿाहिरां हिकु अहिड़े फ़क़ीर अची धूणी हई आहे जो जेको बि कंहिं बि सवाल लाइ वटसि वञे थो त उन जो मतिलबु पूरो थिए थो। सो उन बुज़ुर्ग वटि हली सवाल ई थिए, मन का मन मुराद पूरी थिए। बादशाह चयो त सुभाणे सुबुह जो हलंदासीं। ॿिए ॾींहुं बादशाह ऐं वज़ीर ॿई गॾिजी फ़क़ीर ॾे विया ऐं फ़क़ीर पंहिंजो दिली मतिलबु ॿुधायो। अर्ज़ु कयाऊंसि त ए साईं बाबा, बादशाह जे औलाद जे हक़ में का दुआ घुरो। फ़क़ीर चयो त ए बादशाह, सुभाणे सुबुह जो तीर कमान खणी पंहिंजे बाग़ में वञिजो ऐं धणी खे यादि करे ॿेर जे वण में तीर हणिजो। जेतिरा ॿेर किरंदा ओतिरा अव्हांखे पुट ॼमंदा ऐं जेतिरा पन किरंदा ओतिरियूं धीअूं, पर शर्त इहो त हिकु पुटु मूंखे ॾींदे। बादशाह हाउ कई। पोइ फ़क़ीर खां अदब सां मोकिलाए ऐं वज़ीर सां गॾिजी पंहिंजे महलात ॾे मोटी आयो। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर बादशाह तीर कमान खणी ऐं पंहिंजे बाग़ वञी पहुतो। ॿेर जे साम्हूं बीह तीर कमान तैयार करे वठी जे ॿेर जे वण में हयाईं त कुदरत सां कुल 7 ॿेर अची ज़मीन ते किरिया। बादशाह उहे ॿेर खणी सिधो पंहिंजे महलात में आयो ऐं हर हिकु राणी खे अची हिकु ॿेर खारायईं। ख़ुदा जी कुदरत अहिड़ी थी जो सभिनी राणियुनि खे 10 महीने पुट ॼावा। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, पर वरी अची फ़िकर लॻसि त फ़क़ीर सां वाइदो कयो हुउमि त हिकिड़ो पुटु खेसि ॾींदसि, सो दिल्ली न चवेसि त को पुटु फ़क़ीर खे ॾियां। नेठि हिकु वॾो कोट ठहिरायईं जंहिंजे अंदरि 7 ई शहज़ादा पे निपिया, यानी उते वॾा थिया। चौकीदारनि खे हुकम कयईं त को बि शहज़ादो कोट खां ॿाहिरि न कढियो वञे। अहिड़ी तरह केतिरा ई ॾींहं गुज़री विया। शहज़ादा अॼु नंढा सुभाणे वॾा अची सम्झ भरिया थिया। हिकिड़े ॾींहुं फ़क़ीर खे वेठे वेठे संदुसि दिलि में ख़्यालु आयो त बादशाह खे त ज़रूरु पुट ॼावा हूंदा, पर बादशाह मूंखे हिकु बि शहज़ादो न ॾिनो। हाणे हली बादशाह खे ॾिसां त कहिड़े हाल में आहे। सो सिधो आयो बादशाह जे महल ॾे। चौकीदारनि वञी बादशाह खे ॿुधायो, क़िबला दरवेश आयो आहे जो अव्हां सां मुलाक़ात करणु थो घुरे। बादशाह ॿुधण शर्त यकदम सम्झी वियो त लाशक साॻियूं फ़क़ीर आहे, जंहिंसां क़बूल कयो हुउमि, पर ख़ैर हली थो मुंहुं ॾियांसि। पोइ हुकम कयईं त फ़क़ीर खे बाइज़त वठी महिमान खाने में विहारियो वञे। चौकीदारनि फ़क़ीर खे बाइज़त वठी वञी महिमान खाने में विहारियो। बादशाह ब ठही ठुकी संभरी फ़क़ीर वटि आयो ऐं वॾी इज़त सां फ़क़ीर सां गॾियो। फ़क़ीर बादशाह सां हाल अहिवाल कंदे इशारो ॾिनो त साईं, हाणे पंहिंजो कौल पूरो करियो। बादशाह फ़क़ीर खे साफ़ जवाबु ॾिनो त साईं बाबा, मूंखे अञा को बि औलाद कोन थियो आहे। फ़क़ीर खे पक हुई त बादशाह खे 7 पुट ॼावा आहिनि, पर चुप करे बादशाह खां मोकिलाए वापसि वरियो ऐं अची बादशाह जे कोट जे ॿाहिरां हिकु वण हेठि दुही दुखाए वेही रहियो। हिकिड़े ॾींहुं अहिड़ो इत्तेफ़ाक़ थियो जो बादशाह जे 7 ई शहज़ादनि पाण में खेने रांदि पे कई त खेनू वञी भित खां ॿाहिरि किरियो। सभिनी भाइरनि गॾिजी ॿिनि भाइरनि खे मथे चाढ़ियो त वञी बाल खणी अचनि। जीअं हू ॿई भाइर हेठि लथा त दरवेश हिननि खे ॾिसी वरितो ऐं यकदम डोड़ी अची शहज़ादनि वटि पहुतो। शहज़ादनि खां पुछाईं त अव्हीं बादशाह जा पुटु आहियो? शहज़ादनि चयो त हाउ साईं बाबा। पोइ छोकिरनि खे फ़क़ीर चयो त बाबा, मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे, उहो त महिरबानी करे पूरो करे ॾियो। शहज़ादनि चयो, हा बाबा ॿुधाए। फ़क़ीर हिकिड़ो लोटो ॾेई चयनि त बाबा, ही लोटो मूंखे माख सां भरे आणे ॾियो। शहज़ादा हाज़ुर साईं चई भरिसां नंढड़नि नंढड़नि ॿूटनि ॾे रवाना थिया। उते वञी हिननि घणी कोशिशि कई त माक लोटे में गॾु थिए, पर लोटे में त माक जो फुड़ो बि न पियो गॾु थिए। नेठि हिकिड़े चयो त अदा कपिड़ो झल त आऊं उन ते माक खे धोइण ॾियां, पोइ जॾहिं उहो सॼो पुसी पवंदो तॾहिं लोटे में निपोड़े विझंदासीं। ॿिन्ही ॼणनि ईअं कयो त थोरी वेरम में लोटो माक सां भरिजी वियो। पोइ ॿिन्ही ॼणनि लोटो आणे फ़क़ीर खे ॾिनो। फ़क़ीर लोटो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। शहज़ादनि खां पुछाईं त बाबा, इहो कंहिंजो अकुलु हो? हिकिड़े शहज़ादे ॿिए ॾांहुं इशारो कयो त इहो हिन शहज़ादे जो अकुलु आहे। पोइ त फ़क़ीर खणंदे उन शहज़ादे खे रफ़ू चकर थी वियो। उनखे खणी अची पंहिंजे मुल्क खां निकितो। हिकिड़े ॾींहुं सुबुह साण फ़क़ीर शहज़ादे खे चयो त वञी झंग मां छेणा चूंडे आ त भाउ ॿारियूं। शहज़ादो कपिड़ो खणी निकितो छेणा चूंडण। अञा थोरो अॻु भरो वियो त ॾिठाई त हिकु वण ते 2 सरणियूं वेठियूं आहिनि, पर हिकिड़ी रोए पई ऐं ॿी वेठी खिले। शहज़ादे खे तइजुब लॻो। सो सरणियुनि खां पुछाईं
त छो हिकिड़ी रोए पई ऐं ॿी खिले वेठी। तॾहिं हिकिड़ी जवाबु ॾिनो त तुंहिंजी सुहिणी सूरत ॾिसी खिलां थी ऐं ॿी जवाबु ॾिनो त तुंहिंजी हयाती आहे बाक़ी अॼोके ॾींहुं तंहिं करे थी रोआं। शहज़ादे चयो सो वरी कीअं? सरण जवाबु ॾिनो त ही बेईमान फ़क़ीर जो इहो दस्तूर आहे जो जेको सुहिणो ॿारु आणे तंहिंखां ईअं छेणा गॾु कराए पोइ हिकिड़ी वॾी तई चाढ़े उन हेठां बाहि ॿारींदो आहे। पोइ जॾहिं तई गरम थिए तॾहिं अॻियां करे छोकिरे खे पोयां थी पाण पियो कणा खे फेरा ॾींदो। पोइ 2 टे फेरा ॾियो खंयो जो छोकिरे खे धिको ॾेई त छोकर धू कणा में जिते तर्जे टिकी थियो पवे ही आदमखोर उनखे कढियो खायो छॾे। शहज़ादे चयो त पोइ आऊं छा करियां? सरण चयसि त तूं हाणे हीअं कॼ जो जेॾी महिल फ़क़ीर तोखे चवे त फिर चेला त तूं चइजांइसि आगे गुरु तो पीछे चेला। शहज़ादो पोइ छेणा चूंडे भरी ॿधी सिधो अची फ़क़ीर जे आस्थाने ते पहुतो। फ़क़ीर बि दस्तूर मूजिबि चुल्ह जे मथां हिकु वॾी कढ़ाई रखी खणी तेल सां भरे ऐं चुल्ह में छेणा विझी वठी छेणनि खे बाहि ॾिनई। कुझु महिल खां पोइ जॾहिं तेल टहिकण लॻो तॾहिं शहज़ादे खे चयाईं त फिर चेला। त शहज़ादे यकदमि चयो त आगे गुरु त पीछे चेला। फ़क़ीर इहो ॿुधी अॻियां पाण थी फिरण लॻो ऐं पुठियां शहज़ादो। अञा 2 फेरा मस ॾिनऊं त वठी जो शहज़ादे फ़क़ीर खे थेलो ॾिनो त धू कणा में अंदरि बसि तर्जी टिकी थी पियो। शहज़ादे पोइ यकदमि फ़क़ीर जी कोठी मंझां कुंजियूं खणी वञी ॿियूं कोठियूं खोलियूं त घणी माल मता ॾिठाई पर हिकिड़ी ॼारीअ ते हिकिड़ो मोती पियल ॾिठाई जो ॾाढो पिए झिरकियो। हिन इहो मोती खणी खीसे में विधो ऐं उन्ही पेरनि ते उतां वठी भॻो रस्ते ते आयो त ॾिठाई त उहे 2 सरणियूं वेठियूं आहिनि पर खिलनि पियूं। शहज़ादे उन्हनि खां पुछियो त हाणे वरी अमीं खिलो छो पियूं? सरण जवाबु ॾिनो त ए शहज़ादा असीं तुंहिंजे अकुल तां थियूं खिलूं त इहो तुंहिंजे खीसे में जो मोती पियो आहे सो तूं ईअं बेकार सम्झी खणी खीसे में विधो आहे पर हक़ीक़त में इहो ॾाढो कम वारो आहे। शहज़ादे पुछियो त हिन में भला कहिड़ो असरार आहे? सरण जवाबु ॾिनो त इहो मोती वात में विझण सां जहिड़ी शिकल तूं चवंदे अहिड़ो ई थी पवंदे ऐं वरी वात मां कढण सां अॻे वांगुरु साॻियूं ई माण्हू वारी शिकिल थी पवंदे। शहज़ादे आज़मूदे वठण लाइ मोती वात में विझी वठी चयो त ढॻो थी पवां त यकदमि शहज़ादो ढॻो थी पियो ऐं वरी मोती वात मां कढियाई त साॻी सूरत में अची वियो। पोइ शहज़ादो वाट वठी पंहिंजे मुल्क ॾांहुं रवानो थियो। थोरे पंध खां पोइ हिकु वाटुड़ो गॾियसि जंहिं चयसि त आऊं ग़रीब माण्हू आहियां मुंहिंजी मदद कर। शहज़ादे चयसि त चङो आऊं ढॻो थी थो पवां तूं मूंखे हली विकण जेके पैसा मिलनई से वठी वञी हाल पंहिंजी महल कजां। उन ग़रीब शख़्स शुक्राना बजाए आंदा चयाईंसि त इहो तूं मूंसां वड़ थो करीं। तंहिंखां पोइ छोकिरे मड़को खणी उहो मोती वात में विधो त ढॻो थी पियो ऐं उहो ग़रीब शख़्स उनखे काहे उथी हलियो। रस्ते ते हिकिड़ा कुड़मी गॾियनि जिन खे ढॻे जी ज़रूरत हुई। उन्हनि उन ग़रीब शख़्स खां पुछियो त भाऊ इहो ढॻो केॾां थो काहे वञी? उन शख़्स वराणी ॾिनी त अदा विकिणण थो वञा। उन्हनि पुछियसि त घणो मुल्ह आहे तंहिंजी उन शख़्स पोइ ढॻे जो मुल्ह ॿुधायो। कुड़मियुनि खे बि हुई का ज़रूरत सो जेतिरा हिन पैसा चया ओतिरा पैसा हिन खे ॾेई ढॻो ख़रीद करे ऐं वञी घर बीहारियऊं। जॾहिं राति थी तॾहिं शहज़ादे वात मंझां जो मोती कढियो त वरी साॻियूं शहज़ादो थी पियो। पोइ उतां भॼी वरी अची उन साॻी ग़रीब शख़्स वटि पहुतो ऐं चयाईंसि त हाणे आऊं घोड़ो थो थी पवां तूं वरी मूंखे विकिणी ॿिया पैसा कमाए अॻो पोइ पाण तां कर्ज़ पखा लाहे पंहिंजा बंद आज़ादु कराए। होॾां कुदरत सां ॾाढो को अची मींहुं पियो सो मींहं जूं फुड़ियूं जो उन तर जी टिकी जेका तरजी हुई टिकी थी वियल फ़क़ीर ते पियूं सो यकदमि टिकी मां फिरी वरी उहो साॻियो फ़क़ीर थी पियो। उथण शर्त हुन हेॾां होॾां निहारियो ॾिठाई त शहज़ादो कोन्हे। वरी यादगिरी पियसि त शहज़ादो त मूंखे हिन कणा में धिको ॾेई भॼी वियो हो। बसि पोइ त नका कयाई हम नका कयाई तम वरताई खणी रस्तो नेठि शहज़ादे खे ॻोल्हींदे कंहिं महिल उन शख़्स ते वञी नज़र पियसि जो उहो घोड़ो कायो पिए विकण वियो। ही बि वधी अची घोड़े वटि पहुतो ॾिठाई त बराबरि इहो साॻियो शहज़ादो आहे। पोइ उन शख़्स खां पुछाई त मियां घोड़ो विकिणंदे? वाटुड़ो जवाबु ॾिनो त हाओ उन लाइ त वठियो पियो वञांसि। नेठि फ़क़ीर मुंहुं घुरी रक़म हिन खे
ॾेई उहो घोड़ो ख़रीद कयो ऐं ख़ुशि थी अची पंहिंजे माॻ ते पहुतो। घोड़े खे ख़ूब मज़बूत करे ॿधी छॾियईं। सुबुह जो घोड़े खे वठी वाह ते पाणी पीआरण लाइ आयो। शहज़ादो यकदमि मौक़ियो जाचे ॾेॾर थी वाह में घिड़ी वियो ऐं तिखो तिखो तरंदो थी भॻो। फ़क़ीर बि ॼरको बणिजी संदुसि कढ वरिती। ॾेॾर ॿी का वाह न ॾिसी हिकदमि हिकु माई पाणी जो दिलो पे भरियो उन्ही जे दिले में घिड़ी वियो ऐं माई दिलो खणी पंहिंजे घर ॾे रवानी थी। फ़क़ीर बि माई जे पुठि वठी हलणु लॻो। माई खे चयईं त तोखे हेतिरा पैसा थो ॾियां, तूं इहो दिलो भञ। माई पहिरियां त फ़क़ीर खे चरियो करे सम्झो, पर नेठि जॾहिं ॾिठाई त फ़क़ीर हेतिरा पैसा कढियो पियो ॾे, तॾहिं पैसा वठी यकदमि दिलो भॻाई। दिले जो भॼण ऐं पाणी जो वही उते हलण, पर ॾेॾर बि पिटकियूं ॾींदो उते जो उते गाह में लिकी वियो। पोइ फ़क़ीर बीह ॾेॾर खे ॻोल्हणु लॻो। इत्तफ़ाक़ अहिड़ो थियो जो उते हिकु मेंहिं पिए चुनूसो गाह सां गॾु उन ॾेॾर खे बि खाई वई। फ़क़ीर ॾिठो त इहो ज़ुल्म थी वियो जो मेंहिं ॾेॾर खे खाई वई। सो भॼंदो भॼंदो सिधो आयो मेंहिं जे धणी वटि। चयईंसि त मेंहिं जा पैसा वठि ऐं मेंहिं खे हिते जो हिते कोई गोश्त तव्हां खाओ, बाक़ी पतो रुॻो मूंखे ॾिजो। मेंहिं जे मालिक क़बूल कयो ऐं मेंहिं जी क़ीमत वठी मेंहिं खे खणी कुठाईं, पर वढींदे टुकींदे इहा ॻाल्हि विसरी वियसि त पतो को फ़क़ीर खे ॾियणो आहे। सो पतो कढी पर भरो फिटो कयईं। मञाण कंहिं सरण ओॾे महिल गोश्त ते पई लामारा ॾिना। तंहिं खणंदे पतो वठी मथे लूह कए। फ़क़ीर बि नका कई हम नका कई तम गुरुड़ पखी थी वठी सरण जे पुठियां उॾाणूं। सरण लामारो ॾेई अची बादशाह जे महलात ते वेठी। फ़क़ीर बि सरण खां पतो छॾाइण लाइ जहिड़ो लामारो ॾिनो, तहिड़ो सरण जे चंबनि मां पतो किरी पियो ऐं वञी बादशाह जे महल में किरियो। शहज़ादो यकदमि हिकु बिन अनमोल 9 लख हार बणिजी वञी शहज़ादी जे ॻिची में पइजी रहियो। फ़क़ीर यकदमि वरी पंहिंजे असुली शिकिल में थी अची महलात जे दर ते सदा हईं त अल्लाह जे नाले इहो 9 लखो हार ॾियो। शहज़ादी फ़क़ीर खे चयो त फ़क़ीर ॿियो जेके खपेई सो घुर, पर 9 लखो हार न ॾींदसि। नेठि फ़क़ीर उन ॾींहुं हलियो वियो। वरी ॿिए ॾींहुं आयो अची महलात जे दर ते धरणो मारे वेही रहियो। शहज़ादी घणो ई सम्झायसि पर फ़क़ीर बाज़ न आयो। नेठि शहज़ादी कावड़ मां फ़क़ीर जे अॻियां वठी हार टोड़ियो त मोती मोती जुदा थी वियो ऐं उहे फिरी मकाई जा दाणा थी पिया। फ़क़ीर जो उहो हाल ॾिठो सो यकदमि कुकड़ थी उहे दाणा चुगण लॻो। अञा पछाड़ी जो दाणो चुगाई त शहज़ादो यकदमि हिकु ॿिलो थी पियो। वठी जो कुकड़ जी ॻिची में वात विझी सट ॾिनाई त फ़क़ीर जो कंधु भॼी पियो। बसि पोइ उते जो उते शहज़ादो यकदमि पंहिंजे असुली शिकिल में अची शहज़ादी जे साम्हूं बीह रहियो ऐं हेॾां शहज़ादी बि ॾाढी ख़ुशि थी, एॾी ख़ुशि थी जो बसि चवण खां ॿाहिरि। थोरनि घणनि ॾींहंनि बाद नेठि शहज़ादी जी हिन शहज़ादे सां वॾी धाम धूम सां शादी थी पई। पोइ शहज़ादो पंहिंजी राणी समेत पंहिंजे मुल्क रवानो थियो ऐं पंहिंजे माउ पीउ ऐं भाउरनि सां गॾियो। दोस्तो ही कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पहुची। उमेद आहे त ही कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।